गाज़ियन में फ़लस्तीन के हक़ में मजलिस वहदतुल मुस्लिमीन, शिया उलमा कौंसल, सियासी समाजी तंजीमुन और सिविल सोसाइटी पारा इसराइल तरफा फ़लस्तीन में जारी ज़ुल्म खिलाफ़ समार्ट पेट्रोल पंप का रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो किया। उन मौके ते इसराइल खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कंदे अगवाणनि धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो आहे, फ़लस्तीन जेके मज़लूम मुसलमान आहिनि, जंहिं ते इसराइल जी नाजाइज़ बरबरियत ज़ुल्म ऐं दहशतगर्दी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असांजी रैली आहे। असांजा मुसलमान जेके भी ख़ामोश आहिनि, कई ममालिक आहिनि, अरब ममालिक आहिनि, पाकिस्तान आहे, जिन्हनि खे होश अचणु खपे त असांजा मुसलमान भाइरनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। जेको यहूदी आहे, इसराइल आहे, अमेरिका जेको ज़ुल्म करे रहियो आहे, असांजो उन ख़िलाफ़ु आवाज़ आहे। अक़वाम मुतहदा तमामु आलम इस्लाम खां इहो मुतालबो आहे त जंग बंदी कई वञे ऐं फ़लस्तीन खे पंहिंजी आज़ादी मिलणु खपे। काज़ी अमन शहरी वासी अॼु इहो साबित करे चुका आहियूं त असां मज़लूम जा हामी आहियूं ऐं ज़ालिम जा ख़िलाफ़ आहियूं। मज़लूम फ़लस्तीन जेके मुसलमान असांजा मारिया वञनि पिया, उन्हनि ते जंग बंदि कई वञे, न त ॿी सूरत में असांजो इहो दाइरो वधाए वेंदो। ऐं असांजो उन ॿिनि हस्तियुनि सां तालुक़ु आहे, इमाम हसन, इमाम हुसैन अलैहिस्सलाम, जेके कॾहिं बि ज़ालिम जे अॻियां न झुकिया ऐं मज़लूम जी हिमायत कई। तॾहिं खां असांजो इहो ई मंशूर रहियो आहे त इंशाअल्लाह असां बि ज़ालिम जी मुखालिफ़त कंदासीं ऐं मज़लूम जी हिमायत कंदासीं। ऐं खुदावंद आलम खां मुंहिंजी इहा ई दुआ आहे त या अल्लाह पूरी दुनिया में, पाकिस्तान में या कश्मीर में या बिलख़ुसूस फ़लस्तीन में जेके भी ज़ालिम ज़ुल्म कर रहे हैं, खुदावंद आला खां इहा ई दुआ आहे त या अल्लाह उन्हनि खे क़ाबिल दुआ फरमा, जे अगर न त उन्हनि खे निश्चित इस्लाम फरमान आयो आहे त ज़ुल्म के खिलाफ़ जेतिरो देर सां उथंदो ओतिरियूं घणियूं क़ुर्बानियूं ॾियणी पवंदियूं। अॼु इहा रैली असांजी मज़लूमनि जी हिमायत में आहे, जेको अमरीका, इसराइल नाबूद खुदावंद आलम उन्हनि ते लानत करे, जेको मुसलसल ज़ुल्म करे रही आहे। असां सभिनी आलम इस्लाम खां अपील था कयूं त इन्हनि फ़लस्तीन जी मदद कई। कैमरामैन साजिद टामरी सां गॾु ज़ुल्फ़कार अली टामरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अमन।